ख़बर शामिल कंदा हलूं गढ़ी यासीन नुमाइंदा खसूसी मोर खान के मुताबिक गढ़ी यासीन के मुख़्तलिफ़ ॻोठनि जे चङनि मुड़सनि जो पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। सिंध असेंबली स्पीकर आगा सिराज दुरानी, सरदार शफकत मुंगरानी और जावेद दुरानी के मौजूदगी में मुख़्तलिफ़ यूसिन के मारपानी और खकरानी बिरादरी के चङनि मुड़सनि पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। शमूलियत कंदड़नि में मौजूद शख्सियतूं ऐं बिरादरी जा चङा मुड़स धनी बख्श मारपानी, इज़त खान मारपानी, गुल हसन मारपानी, आचर खान मारपानी, दीदार फकरानी, हमीद फकरानी बिरादरी समेत शामिल आहिनि। उन मौके ते आगा सिराज दुरानी चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी हुजण करे माण्हू शमूलियत कनि था। ॿियूं पार्टियूं सिर्फ़ ॻाल्हियुनि ताईं महदूद आहिनि या न वटि अमली कमु न आहे न ई उन्हनि जो को मंशूर आहे। शमूलियत कंदड़ मुख़्तलिफ़ बिरादरीअ जा मौजूदा आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। साल के गढ़ी यासीन जे माण्हुनि सां असांजे वॾनि जा ज़ाती वास्ता आहिनि। असांजे वॾनि बि हितां जे अवाम जी ख़िदमत कई आहे। असां बि वॾनि जे नक्शे क़दम ते हली करे अवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं। उन मौके ते असलम खान दुरानी, बाबू खान दुरानी, मोहम्मद ताहिर पवर ऐं ॿिया मौजूद हुआ।